नाज़रीन, शिकारपुर में मसीह बिरादरी पारां क्रिसमस जो ॾियारो मल्हायो पियो वञे। रिपोर्ट कर रहियो आहे अतीक धुकड़। सॼी दुनिया समेत शिकारपुर में मसीह बिरादरी तरफ़ां क्रिसमस जो ॾियारो जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे, जॾहिं त चर्चनि ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया हुआ। चर्चनि अंदरि मसीह बिरादरी जे नंढनि वॾनि मर्दनि तोरे औरतुनि ऐं ॿारनि इबादत करण में मसरूफ़ नज़र अची रहिया आहिनि। इन मौक़े ते चर्च बोर्ड चेयरमैन मसीहुद्दीन ऐं ॿियनि अॻुवाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सॼी दुनिया जे लाइ तमामु बहितरीनु मैसेज आहे त हीउ ॾींहुं निजात जो ॾींहुं आहे। दुनिया जी निजात हिन दुनिया ते आई आहे इंसान जी शक्ल में, ऐं असां उन खे हज़रत ईसा चऊं था। हज़रत ईसा अॼु जे ॾींहुं हिन दुनिया ते आयो त दुनिया जे गुनाहनि जी माफ़ी जो बंदोबस्तु करे ऐं निजात जो बंदोबस्तु करे, ऐं जेको टुटल रिश्तो आहे ख़ुदा जो ऐं इंसान जो उन खे बहाल करे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश जो ॾियारो आहे, जेको सिर्फ़ु क्रिश्चन बिरादरी न बल्कि सॼी उमत जे लाइ आहे। अॼु जे ॾियारे जेको ख़ुदा खां असांजो राब्तो मुनक़दा थियो उहो बहाल कयो आहे। उहो ख़ासि हस्ती जेका आहे उहा अॼु जे ॾींहुं हिन दुनिया में आई, इन करे असांजे लाइ इहो तमामु वॾो ॾींहुं आहे। असां हिन ॾींहं ते इलाही ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। हमारे 1 महीने पहले प्रोग्राम शुरू हो जाते हैं और दुनिया को मैसेज देते हैं कि हमारा क्रिसमस है, ताकि हम खुदावंद की बादशाही में शरीक हों। और आज तक उनका हमारे बाइबल में लिखा हुआ है कि मैं दुनिया के आखिर तक तुम्हारे साथ हूँ, और हम उसी सिलसिले में ख़ुशी मनाते हैं। हाँ, ॿियनि बरदरनि लाइ बि नेक ख़्वाहिशूं आहिनि, उन्हनि जे लाइ दुआऊं आहिनि, उन्हनि जी ख़ुशहाली लाइ, तंदुरुस्ती लाइ, अमन सलामती लाइ। ख़ुदा उन्हनि खे सदाईं आबाद रखे। मसीह बिरादरी जे अॻुवाण जी ॻाल्हि ॿुधियूं सम्झो इहो चवण आहे जेके आहे पंहिंजो ईद जो ॾियारो आहे, क्रिसमस जो जेको ईद जो ॾियारो आहे, ख़ुशी जो ॾियारो आहे। अॼु जेके आहिनि असां पंहिंजे चर्चनि में जेके आहिनि इबादतूं कंदा आहियूं ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ जेके आहिनि ख़ासि दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि, ऐं अमन अमान जे भाईचारे लाइ मुल्क में हिसाब जे लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक धुकड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।